खेनि दावत ॾींदुसि त निगाहूं खणी दाद जी लाइ मुर्कण जी कहिड़ी ज़रूरत। अवी आयो सुहिणा अवां जी इहा ई वॾी ॻाल्हि आहे। असीं हाल हीणा अवां जी ख़ुदाई वॾी ॻाल्हि आहे। हले पई अञा ज़िंदगी जी लड़ाई वॾी ॻाल्हि आहे। ताड़ियूं थी वञनि साईं शमशीर हैदरी। सब खां पहिरीं पढ़बो सुभाणे पढ़बो न पढ़ियो थियो पोइ अॼु आऊं किताब हथ में खणी निकितुसि गाॾी में, पर हलंदे फिरंदे नज़र जे करे सो इहो किताब आऊं पढ़ी कोन सघियुसि कुझु बि। नकाश खां संस काफ़ी शाइरी ॿुधी, हींअर वरी बि दोस्तनि खां असां उन जा हवाला ॿुधा, असांजे राॻियनि बि उहे ॻाई ॿुधायूं त उन मज़ा घणियूं ॻाल्हियूं जेके आहिनि संदसि ॿोली जे बारे में, ख़्यालनि जे बारे में, अंदाज़ जे बारे में मालूम थियनि थियूं। ऐं सभ खां पहिरीं मुबारक ॾियां थो बदीन जे राइटर्स फोरम वारनि खे, जिन वरी हिकिड़ो दफ़ो पंहिंजे शहर वासियुनि सां मिलाइण जो ही एतमाम कयो आहे। बदीन जो हूंदे बि ऐं कराची में रहां थो, तंहिं हूंदे बि बदीन सां पंहिंजो गांडापो टोड़ियो कोन्हे। वक़्तु वक़्तु अचणु थिए थो, ख़ासि तौर ते जॾहिं बि संगत घुरायो आहे त मूं कॾहिं बि हुन खां इनकार न कयो आहे। तबियत जी नासाज़ी जे बावजूदि ही सॾु मूंखे भरिणो, सो इन जे करे घणियूं ॻाल्हियूं करे कोन सघबियूं। हूअं बि असांजे सभिनी दोस्तनि नकाश जे बारे में, नकाश जी शाइरी जे बारे में, ख़ुदि शाइरी जे बारे में घणो ॻाल्हायो आहे, घणियूं काराइतियूं ॻाल्हियूं कयूं आहिनि। ऐं थोरो ॿियनि ॻाल्हियुनि खां हटी करे हिकिड़ी ॻाल्हि कंदुसि, जेको असांजे शाइरी जो सिंधी जो मिज़ाज आहे उहो जीअं